हेलो अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। कि दोस्त मूंखां पुछा कयो त खैरपुरनाथन शाह जी छा सूरत हाल आहे ऐं सियासी छा सूरत हाल आहे ऐं केरु खटे रहियो आहे। सो गैर जानबदाराना थी करे न्यूट्रल थी करे जेकॾहिं आऊं ही ॻाल्हि रखां पियो, थी सघे हुन में ग़लति बि हुजां। हिन वक़्तु ताईं जेकॾहिं सियासी जेकी सूरत हाल आहे खैरपुरनाथन शाह में, त पीपल्स पार्टी गुज़िरियल 15 सालनि जे दौरान, छाकाणि त रूलिंग पार्टी आहे, उन में माण्हुनि जी एक्सपेक्टेशन वधीक थींदियूं आहिनि ऐं उन ते तनक़ीद बि घणी थींदी आहे। इन करे पीपल्स पार्टीअ जो हर तरफ़ खां दादू ज़िले में घेराव थियो आहे, पुछाणो थियो आहे, माण्हुनि उन्हनि खां सख़्तु पुछाणो कयो आहे। नतीजे में जेको असांजी अपोज़िट जेकी पार्टी आहे GD आहे, जतोई ॿाहिरि आहिनि, उन्हनि खां माण्हुनि घटि पुछाणो कयो आहे, छाकाणि त हू 15 साल इक़्तिदार खां ॿाहिरि रहिया आहिनि। त जतोई ॿाहिरनि लाइ हिकिड़ो हिनमहिल जेको आहे सो ग्राउंड ओपन हुयो ऐं ग्राउंड ओपन आहे। पीपल्स पार्टी इन जे दौरान 15 सालनि जे दौरान 15 साल जे दौरान इन में 2 दफ़ा खैरपुरनाथन शाह ॿुॾो आहे। पीपल्स पार्टीअ जे नाअहलीअ जे करे, हिननि जी नाअहल हुकुमराननि जे करे, ग़लति पॉलिसियुनि जे करे खैरपुरनाथन शाह ॿुॾो आहे। त हिननि जे खैरपुरनाथन शाह जे माण्हुनि में गुस्सो ऐं कावड़ आहे। जेको गुस्सो ऐं कावड़ जेको आहे सो हू पंहिंजे, तव्हां ॾिठो हूंदो त मुख़्तलिफ़ ज़रियनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खैरपुरनाथन शाह जे माण्हुनि जेको आहे सो गुस्सो ऐं कावड़ कढियो आहे ऐं उन्हनि उम्मीदवारनि खां जॾहिं जिथे जिथे विया आहिनि उन्हनि खां उम्मीदवारनि खां सख़्तु पुछाणो कयो वियो आहे। त हाणे अचूं था त जेकॾहिं आऊं सम्झां थो जतोई ॿाहिरनि लाइ ही जेको ग्राउंड आहे बिल्कुलु जेको आहे सो ओपन लॻो पियो आहे ऐं उन्हनि जी खटण वारी पोज़ीशन वधीक मज़बूत नज़र अची रही आहे। हाणे कीअं अची रही आहे, मिसाल हिकिड़ो थींदो आहे पार्टीअ जो वोट थिए थो। ऐं सम्झां थो त GDA जो हिकिड़ो हिनमहिल पार्टी वोट आहे जेको जतोई खे मिलंदो, ऐं ॿी हिकिड़ी त जतोई जी हिकिड़ी पंहिंजी वर्थ आहे। मिसाल जतोई कीअं बि पार्टी में न हुजनि, जतोई ॿाहिरि कीअं बि पार्टी में न हुजनि, पर उन्हनि जी हिकिड़ी वर्थ आहे जेका हिननि खे वोट माना कहिड़ी बि पार्टी में हुजनि पर हिननि खे वोट मिलंदा आहिनि। त जतोई ॿाहिरनि जी हिकिड़ी पंहिंजी वर्थ आहे, हिननि खे हिकिड़ो पंहिंजो ज़ाती वोट आहे जेको हिननि खे मिलंदो आहे, हिकिड़ो पार्टीअ जो वोट मिलंदो। नंबर टी ॻाल्हि इहा त जेकॾहिं मिसाल खैरपुरनाथन शाह जो हिकिड़ो उहो तबिक़ो आहे जेको बाग़ी आहे, जेको पीपल्स पार्टी जी ग़लति पॉलिसियुनि जे करे, पीपल्स पार्टीअ जी नाअहलीअ जे करे पीपल्स पार्टी खां बाग़ी आहे। उहो नौजवान जेको पीपल्स पार्टीअ जी नाअहलीअ जे करे बेरोज़गार वेठो आहे, उन खां तंग वेठो आहे, उहो माण्हू डायरेक्टली GDA खे सपोर्ट करे पियो। त चौथों टियों उहो तबिक़ो आहे जेको पीपल्स पार्टी खां बाग़ी आहे, पीपल्स पार्टीअ जी ग़लति पॉलिसियुनि जे करे, पीपल्स पार्टीअ जी ग़लति नाअहलीअ जे करे उन्हनि खां बाग़ी आहे ऐं उहो GDA खे सपोर्ट करे थो। चौथों तबिक़ो उहो आहे जेको बिल्कुलु ई ख़ामोश आहे, जेको न GDA तरफ़ पियो ज़ाहिर थिए हिन वक़्त ताईं। यानी सुभाणे इलेक्शन जो ॾींहुं आहे, सुभाणे इलेक्शन थींदी, पर हिन वक़्त ताईं हिकिड़ो उहो तबिक़ो आहे जेको चौथों तबिक़ो जेको अञा ताईं ज़ाहिर कोन्हे ऐं बिल्कुलु ख़ामोश आहे। हू की वक़्त जे इंतज़ार में आहे, यानी सुभाणे वारे वक़्त जे इंतज़ार में वेठो आहे, जेको न GDA तरफ़ ज़ाहिर पियो थिए, न पीपल्स पार्टी जे तरफ़। यानी उहो ख़ामोश तबिक़ो आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो ख़ामोश तबिक़ो जेको आहे उहो GDA खे सपोर्ट कंदो, छाकाणि त हू वक़्त ऐं हालतुनि तहत हू पंहिंजो जेको आहे सो वक़्त ऐं हालतुनि खां ॾिसी करे हू पंहिंजो वोट ॾींदो, GDA खे ॾींदो, छाकाणि त हालतूं हिनमहिल मुकमल तौर ते हिमायत तरफ़ वञनि पियूं, GDA तरफ़ वञनि। सो मुंहिंजो ऐं ही जेको आहे सो हिन वक़्तु ऐं इहा ॻाल्हि रखी आहे ऐं आउं सम्झां थो त जेको आहे थी सघे हिन में किथे मुंहिंजो तर्जो ग़लति बि हुजे, पर आउं सम्झां थो त हीअ जेको आहे सो GDA खैरपुरनाथन शाह जी ऐं मेहर जी NA वारी सीट खटींदी ऐं PS जी 2 सीटूं खटींदी।